सांगड़ मां जान मोहम्मद अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ पीपीएमपीए जाम शब्बीर अली ऐं जाम ज़हीर अली जे मान में माशूक अली लिगारी पारां आजियानो ॾिनो वियो। ॾिनल आजियाणे में शिरकत दौरान पीपीएमपीए जाम शब्बीर अली साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त चूंडूं वक़्त ते थियण घुरिजनि। इमरान ख़ान जो नज़रियो अवाम जी भलाई लाइ न पर मुल्क ऐं क़ौम ऐं जमहूरियत खे सियासी तौर ते नुक़सान पहुचाइण वारो कमु करे रहियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बल्दियाती चूंडुनि में पीपी उम्मीदवारनि जो वॾी अक्सरियत सां कामयाब थियण सिंध जी अवाम जो पीपी ते एतमाद जो इज़हार आहे। माशूक अली लिगारी आजियाणे में आयल एमपीए जाम शब्बीर अली, जाम ज़हीर अली ऐं ॿियनि महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरकूं पारायूं। आजियाणे में रईस अहमद अली रिंद, सरदार चाकिर खान मलोखाणी, वॾेरो बाबर वसाण, जान मोहम्मद अबड़ो, राणा अनवर राजपूत, मीर खान खोसो, मुस्तफ़ा कलोई, सिकंदर कटोहर, सोबो खान बंभरो, पीर बख्श जोणेजो, बहादुर गाहो, मेहराब जोणेजो, असलम खासकेली, रियाज़ वसाण ऐं ॿियनि शिरकत पिणु कई।